नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ से अपडेट कंदा हलूं त थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बिघे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे ॾींदा हलूं त थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि बिघे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ वज़ीर खां। जी एजाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर ज़िले में मासूम ॿारनि तां मौत जेको आहे उहो टारो न करे सघियो आहे ऐं सिविल अस्पताल मिठी में वधीक 5 मासूम ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। उन मासूम ॿारनि में तव्हांखे ॿुधायां त 4 सालनि जी पद्मा जी राणजी भील ऐं उनखां अलावा रमेश कुमार कोहली, केवल मेंगवार, संजय चंजी ऐं आतम भील जा जेके ताज़ा जवल ॿारड़ा हुया उहे 5 ॿारड़ा जेके आहिनि उहे सिविल अस्पताल मिठी में फौत थी विया आहिनि ऐं फौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो हलंदड़ महीने 32 थी वियो आहे ऐं हलंदड़ साल जेको आहे उहो फौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो 745 थी वियो आहे। पर थरपारकर ज़िले जी सिविल अस्पताल मिठी जेका माज़ी में सिंध हुकूमत दावा कंदी रही आहे त तमामु बहितर अस्पताल आहे, पर उन अस्पताल में तव्हांखे ॿुधायां त हाणे सहूलियतनि जी जेका आहे उहा अनाज पैदा थियल आहे, खोट पैदा थियल आहे, उते कंहिं क़िस्म जी सहूलियत जेका आहे उहा मौजूदु न आहे। तंहिंखां लेबोरेटरी में टेस्टूं जेके रोज़ थियूं कयूं वञनि, उनखां अलावा गाइनोकोलास्ट लेडी डॉक्टराणी जेका आहे उहा स्पेशली तौर ते हूंदी आहे। तंहिं करे गोरारी जेका औरत जेका आहे उहा दाख़िल थींदी आहे त उनखे ऑपरेशन जी ज़रूरत पवंदी आहे, त उहा हिते तव्हांखे ॿुधाए त उहा ठीक है, वरी मेहरबानी अवां जी एजाज़ अपडेट करण लाइ।